जोही ब्रांच में पानी जे हथरादू खोट ऐं ब्रांच जे खाटी जो नाक़स कम थियण ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि जो जोही ब्रांच जे सुकल तरे में क़ुरान पाक पढ़ी अनोखो एहतजाज। जोही ब्रांच जे मुख़्तलिफ़ शाख़नि पहोड़, पटोड़ो, नूनारी, दड़ा, लाखा, छिनी, चींजाणी जे आबादगारनि ऐं हारियुनि जोही ब्रांच में पानी जे हथरादू खोट ऐं ब्रांच जे खाटी जो नाक़स कम थियण ख़िलाफ़ 3 किलोमीटर एहतजाजी लॉन्ग मार्च करे जोही ब्रांच जे सुकल तरे में धरणो हणी क़ुरान पाक पढ़ी अनोखो एहतजाज कयो। इन मौक़े ते आबादगारनि हबीबुल्ला रोदनानी, मेहर गारही, बख्शल जमाली ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त आपाशी खाते जा अमलदार मुंड जे बाअसर आबादगारनि सां मिली भगत करे जोही ब्रांच में गैर क़ानूनी पाइप लाइन ऐं लिफ्ट मशीनूं हणाए पुछड़ी जे हिसे जो पाणी हथ सां चोराए रहिया आहिनि। हुननि ॿुधायो त जोही ब्रांच में पाणी न हुजण सबबि उतां जा रहवासी ऐं संदन चौपायो माल उञ मरी रहियो आहे, पर आपाशी खाते जे अमलदारनि तोड़े सरकारी नुमाइंदनि खे को बि तरस नथो अचे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जोही ब्रांच जे खाटी में पिणु आपाशी खाते जे करप्ट अमले ठेकेदारनि सां मिली भगत करे खाटी जो नाक़स कम करे किरोड़ें रुपया हड़प कया आहिनि। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस नेब जे चेयरमैन समेत 2 वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त जोही ब्रांच में पाणी जे हथरादू खोट ऐं ब्रांच जे खाटी वारे नाक़स कम जो नोटिस वठी मामले जी जांच कराए मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। अमर लाशारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।